टाउन कमेटी झोल पारां अवामी शिकायतुनि जो नोटिस वठंदे टाउन ऑफिसर गुलाम रज़ा ज़रदारी जी अॻुवाणी में पुलिस सां गॾिजी शहर जे अंसारी चौक, शाही बाज़ार समेत ॿियनि बाज़ारुनि ऐं मेन रोड जे ॿिन्ही पासनि फुटपाथनि ते रेडियूं वग़ैरह बीहारे कयल गैर क़ानूनी कब्ज़नि ऐं हद दख़लियनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। इन हवाले सां शहरियुनि ऐं टाउन ऑफिसर जो चवणु हो त जेको आवाम जे सिलसिले में शिकायतूं हुयूं, माण्हुनि खे अचण वञण जी तकलीफ़ हुई, उन जे सिलसिले सां असां 11 तारीख़ जी वार्निंग ॾिनी हुई। उन जे करे ईद जी हुई, ईद उल फितर, असां जेको ग़रीब रोज़ी करे उन्हनि खे वार्निंग असां ॾिनी। अॼु उन ते जेको आहे असां शाही बाज़ार ऐं जेको अंसारी चौक ऐं ॿिया कुझु 2-3 मोहल्ला हुया, उन्हनि में इंक्रोचमेंट कुझु हटाई आहे, कुझु वार्निंग ॾिनियूं आहिनि। जेकी दोस्त इज़त सां कंदा असांजा भाइरनि, न कंदा त कानून खां बालातर केर बि कोन्हे। इन हद दख़लनि जे करे कान थींदी हुई ऐं रंग माना सफ़ाई में बि दिक़त थींदी हुई। फुटपाथ है जिते हींअर असीं बीठा आहियूं, इहो फुटपाथ ते बि माण्हू जाम बीठा। हींअर ई लोह जो दुकान आहे तव्हांजे भरिसां साम्हूं ॾिसो पिया, इहे सभु बि टीन टपड़ लोह सभु हिते पिया हुआ। रोड इन फुटपाथ खां बि अॻिते रोड ते पियल आहे। अॼु ज़रदारी साहब ऑपरेशन करे तमामु बहितरीनु कमु कयो आहे। रोड जेको आहे सो कुशादा थी आहे। आवाम तमामु ख़ुशि थी आहे ऐं नंढनि ॿारनि ऐं वॾनि माण्हुनि लाइ फुटपाथ ख़ाली पियो थिए ऐं ख़ुशीअ जी लहर आहे झोल में। ऐं तमामु माण्हू ख़ुशि पिया थियनि। पंहिंजा टाउन जो ऑफिसर आहिनि उहे मिली करे उन्हनि ऑपरेशन अॼु कयो आहे ऐं वार्निंग वरी ॾेई आहे त इनशाला सूमर ॾींहुं मज़ीद जेको आहे हिनखे ॾिठो वेंदो। जॾहिं त झोल जी अवाम तरफ़ां ऑपरेशन ते ख़ुशी जो इज़हार कंदे चयो त हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन वक़्तन फ़वक़्तन जारी रहणु घुरिजे। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकली सां गॾु नवीद गुल ख़ासकली, सिंध TV न्यूज़, झोल।